मुझा सही बुधावा तो सही इश्क सां चओ सुभान अल्लाह। बहरहाल सही माशाअल्लाह सॼा डेंट सेंट कढी करे ॿुधाईंदो सुभान अल्लाह। छो त सूफ़ियन जी ॿोली थोड़ी ॾुखी हूंदी आहे। हाँ हर आम माण्हू सम्झी न सघंदो छो त उन्हनि जो ज़ाहिरन माना कुछ ॿियो हूंदो आहे लेकिन उन्हनि जेको माना लिखियो उहो कुछ और हूंदो आहे। कॾहिं ॾिसो सोणे लतीफ़ सरकार ईअं बि चयो आहे त थोड़े हुजनि लख हज़ार त बि माफ़ियूं ॾिजां। कॾहिं रब खे मेंदरो चई वेंदा आहिनि कॾहिं हुज़ूर के पुनू चई वेंदा आहिनि। ही पोइ अल्लाह वारनि जो तरीक़ा आहे इश्क हूंदो आहे ही उन्हनि जो मक़ाम आहे। हज़रत सैयद अली अनवर शाह रहमतुल्लाह अलैह साईं जन जो घोटकी में आस्थानो आहे। साईं जन बि हुज़ूर जे इश्क में हुज़ूर के सॾड़ा पे कया। काफ़ी ॾींहं गुज़री विया दीदार न पियो थिए। साईं जन बीमार थी विया कमज़ोरी अची वई गोशा नशीन थी विया ऐं का रात अहिड़ी आई जो करम थी वियो। जॾहिं सुबुह जो हुजरे मुबारक मां ॿाहिरि निकिता त तंदुरुस्त तवाना हुजनि त अक़ीदतमंद मोहब्बत वारनि ॾिठो पे साईं माशाअल्लाह अॼु छा राज़ आहे हशाश बशाश था लॻो त साईं जन दरबार रिसालत जा शाइर हुआ न क़िबला साईं जन शेर लिखी करे जवाबु ॾिनो। हा हो अॼु बीमारी वई छॾे है अज बीमारी वही छदे महबूब जे दीदार में कुर्बान थिया तैयार ता कोने को घट इकरार में कुर्बान थिया तैयार ता कोने को घट इकरार में। हो अज बीमारी वही छदे अज बीमारी वही छदे महबूब जे दीदार में कुर्बान थिया तैयार ता कोने को घट इकरार में कुर्बान थिया तैयार ता कोने को घट इकरार में। हो अज बीमारी वही छदे अनवर साईं कियां दीदार थियो कियां दीदार थियो। अनवर साईं शहर में जवाब अता फरमायो ओ मूं लिखो खत यार दे हारे हंजू हिन हाल मां ओ मूं लिखो खत यार दे हारे हंजू हिन हाल मां हथड़ा बधी कासिद चयो हथड़ा बधी कासिद चयो आशिक अथई त आज़ार में कुर्बान थिया तैयार ता कोने को घट इकरार में कुर्बान थिया तैयार ता कोने को घट इकरार में। हो अज बीमारी वही छदे नसीमा जानिबे बदहा गुजर कुन सुभान अल्लाह जे अहवालम मोहम्मद रा खबर कुन बबुर ई जाने मुश्ताकम दराजा फिदाए रोज़ाए खैरुल बशर कुल तुई सुल्तान आलम या मोहम्मद ज़रूए लुत्फ सूए मन नजर मुशर्रफ कर चे शुद्ध जामी जे लुत्फश मुशर्रफ कर चे शुद्ध जामी जे लुत्फश खुदाया ई करम पारे दिगर कुल ओ मुँह लिखो खत यार दे हारे गंजूग नहालमा हथड़ा बधी कासिद चयो आशिक अथई त आज़ार में कुर्बान थिया तैयार ता कोने को घट इकरार में। मुफ्ती साहब हज़रत सैयद अली अनवर शाह फरमायो हाणे दीदार थी वियो ज़िंदगी जो हासिल मिली वियो हाणे मरी भी वञा त परवाह नाहे पर वरी जॾहिं मरी वञा ओ मोए खां महबूब जे बीहर अचे मुझे मथा। ख्वाजा गुलाम फरीद रहमतुल्लाह अलैह फरमायो आ माही तेरे आवण दे मैं त लख एहसान मने सा आंदा देख के करसा शुक्र दे सजदे तेरे भज भज कदम चुमे जी
जी मेरा से वो भी सुने सा आदा देख के कर सा शुक्र दे सजदे तेरे भज भज कदम चुमे सा इना तान करे दिया सखियां नू मैं तेरा हुस्न दिखे सा जे यार फरीद कबूल करे तमें सिर नजराने दे सा ओ मैं कब महबूब जे घर अचे मुझे मथा सही तवज्जो कजो यकदम शुक्र जा सजदा कया यकदम शुक्र जा सजदा कया तोड़े हो जामा मजार में कुर्बान था तह यार ता कोने को घट इकरार में हो अज बीमारी वही चले अलिफ अल्लाह सही मुफ्ती गुलाम नबी सिकंदरी साहब इन शेर जो हुक्म दिनो सही अलिफ अल्लाह कुन तू पहले कीता पैदा मीम दा नूरे ई नूर अंदर जग रोशन थया वल कीता आन ज़हूरे ओ कई देखते मीम दे मुनकिर थे कई अनडिठड़े मजबूरे महजूरा सईदा विरद रखी ओ तेरे थी सन माफ कसूरे कुर्बान था तह यार ता कोने को घट इकरार में सही मन का बत पढ़ो जी जी मुझे सही हाजिर जी मुझे सही लब्बैक सही अदा राजी बैठे हो सुभान अल्लाह ने था चो बैठे हो मदीने चो आखो सुभान अल्लाह यार माशाल्लाह सलामत रहो बाबा अल्लाह से वहाँ के गुंबद खजरा जो दीदार नसीब फरमाए इन नौजवान बाबे जले चो सुभान अल्लाह इश्क बुढ़ा न थी वे सचल तोड़े चिटड़ी होवे दाढ़ी सलामत रहो हाँ ये आशिक आइन सही आए आशिक न सही सलामत रहो सही आशिकन जा अंदाज निराला इश्क मुश्क कदे लिखंदो ना है खुशबू हणो न ज़ाहिर थी वेंदी आहे खुशबू करे लिकाए न सघंदो ईअं हुज़ूर सां जेको इश्क हूंदो आहे न ईअं इज़हार थी वेंदो आहे उहो नज़रुनि में अची वेंदो आहे इन करे मुंहिंजो इशारो बाबा ॾे वियो बाबा अल्लाह साईं जल्दी तव्हांखे मदीनो ॾेखारे आमीन अचो हाँ ओ प्यार कयो वा चईन यारन सां असां प्यार कयो जेको चार यार जो गुलाम वेठा भई हथ खणी करे चए सुभान अल्लाह ओ प्यार कयो वा चईन यारन सां असां प्यार कयो वा हक चार यार 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 जो हक चार हथरा खड़ी करे हक चार यार हक चार यार नजम दिन सही अवल सोहणो सिद्दीक आहे मिसल उन जे कोई बिना गे अवल सोहणो सिद्दीक आहे मिसल उन जे कोई बिना गे अवल सोहणो सिद्दीक आहे मिसल उन जे कोई बिना गे असां अखड़न जो ठार कयो वा सुनी हथ खड़ी करे चवंदो चार यारन सां असां प्यार कयो वा हक चार यार 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 ओ बाबा सोहणो फारूक आला शान जहे जो कयो रब आहे बाला बाबा सोहणो फारूक आला शान जहे जो
जो कयो रबाए बाला दुश्मन ते जय वार कयो वा चार यारन सा असा प्यार कयो वा प्यार कयो वा प्यार कयो वा चैन यारन सा प्यार कयो वा अदा रिज़वान ने शेर बुधी करे सुभान अल्लाह सभई चवंदा इश्क सा चओ सुभान अल्लाह ओ उस्मान साई सखावारो उस्मान साई सखावारो मीर मदनिया खे ॾाढो प्यारो मीर मदनिया खे ॾाढो प्यारो सुनु रैन लक़ब निर्वार कयो वा चैन यारन सा असा प्यार कयो वा हक चार यार हक चार यार हक चार यार हक चार यार ओ कुल वलिन जो मौला वलिया अली खां सवा मिलदी न गलिया कुल वलिन जो मौला वलिया अली खां सवा मिलदी न गलिया बेड़ो असां जो जय पार कयो वा पो चार यारन सा असां प्यार कयो वा प्यार कयो वा प्यार कयो वा चार यारन सा असां प्यार कयो है गए चार यारन सा असां प्यार कयो वा प्यार कयो वा